गुड मॉर्निंग प्यारा बारो। गुड मॉर्निंग सर। जी त अॼु असांजी क्लास आहे रियाज़ी यानी मैथमेटिक्स क्लास 1 जो। उन में असां टॉपिक्स पढ़ी रहिया आहियूं। कहिड़ा टॉपिक पढ़ी रहिया आहियूं? सॼा आदत। कहिड़ा टॉपिक पढ़ी रहिया आहियूं बेटा? सॼा आदत। किथां शुरू थींदा आहिनि? उनखे छा चइबो आहे? सॼा आदत। ठीकु आहे। हाणे उन में असांजो टॉपिक आहे अॼु तस्वीर में ॾिनल शयुनि खे ॻणियो ऐं उन्हनि जो तादादु हेठि ॾिनल खाननि में लिखो। ठीकु आहे। हीअ तस्वीर ठहियल आहे माना हिकिड़ो कमिरो आहे। छा आहे? हिकिड़ो रूम आहे। कमरे खे छा चइबो आहे? रूम। हिकिड़ो रूम आहे। रूम में ॿार वेठा आहिनि, हिकिड़ी हुन सां गर्ल वेठी आहे, ॿ बॉइज़ वेठा आहिनि ऐं कमरे में पखा बि लॻल आहिनि, बुक्स बि पिया आहिनि, पेंसिलियूं पियूं आहिनि, ठीकु आहे, टॉफ़ीज़ पियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जी शयूं पियूं आहिनि, स्ट्रॉबेरी पियूं आहिनि, बॉल्स पिया आहिनि, गिफ्ट पैक पियो आहे, वॉल क्लॉक लॻल आहे, विंडो लॻल आहे। ठीकु आहे। हाणे इहे शयूं मुख़्तलिफ़ पियूं आहिनि असांजे कमरे में। ठीकु आहे। कमरे में जेके शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां छा कंदासीं? एनालाइज़ कंदासीं यानी सम्झंदासीं उहे केतिरियूं आहिनि। छा कंदासीं? तस्वीर में शयुनि खे ॻणींदासीं। मतिलबु टाइटल ॾिनल आहे तस्वीर में शयुनि खे ॻणियो ऐं उन्हनि जो तादादु हेठि ॾिनल खाननि में लिखो। हेठि असां वटि खाना ॾिनल आहिनि। ठीकु आहे बेटा। हे असां वटि खाना ॾिनल आहिनि ऐं मथां उन्हनि जी शिकिलियूं ॾिनल आहिनि। त हे जेके शिकिलियूं आहिनि उहे हिन कमरे में केतिरियूं आहिनि? ठीकु आहे। हिन शिकिलियुनि जी शयूं केतिरियूं आहिनि माना तादादु केतिरो आहे। हाणे सभ खां पहिरियों असां वटि आहे वॉल क्लॉक। वॉल क्लॉक माना घड़ियाल। वॉल क्लॉक माना हाणे हिन तस्वीर में हीअ जेके खाने में तस्वीर लिखियल आहे, ठीकु आहे, हिन तस्वीर में घणा वॉल क्लॉक लॻल आहिनि, घणा घड़ियाल लॻल आहिनि? हाउ मेनी वॉल क्लॉक्स आर दीस? 1। ठीकु आहे। 1 लिखियल आहे हिते। हाणे ॿियो छा आहे? हे बॉक्स आहे। अहिड़ा बॉक्स ॾिसो घणा आहिनि? 1 2 3 4 5 6 7 8 घणा आहिनि? हाणे हिते ॾिसो हे ॿ अथव, हिकिड़ो हेठां आहे ॿियो हुनजे मथां पियो आहे, हिते बि हेठां बि मथां बि पियो आहे। घणा थी विया? 8। घणा थी विया? हाणे छा कंदासीं असां हिते? इहे 8 हिते असां लिखंदासीं हिते। ठीकु आहे। हाणे हे छा आहे? स्ट्रॉबेरी। हे छा आहे? स्ट्रॉबेरी फ्रूट। ठीकु आहे। ॾिसो हिते घणा पिया आहिनि? 1 1 हिकु, 2 एका 2, 3 एका 3, 4 एका 4, 5 एका 5, 6 एका 6 घणा आहिनि? 6। 6 खे इंग्लिश में छा चइबो आहे? 6। 6 खे इंग्लिश में छा चइबो आहे? उन खां पोइ असां वटि छा आहे? पेंसिल। हाउ मेनी पेंसिल्स आर दीस? काउंट इट। 1 2 3 4 5 6 7 8 9 काउंट इट अगेन। 1 2 3 4 5 6 7 8 9 हर हिकु शइ खे तक़रीबन 2 दफ़ा या 3 दफ़ा ॻणियो त तव्हांखे जीअं ग़लती न थी वञे। ठीकु आहे बेटा। हाणे हे आहे गिफ्ट पैक। छा आहे? गिफ्ट पैक बॉक्स में आहे। ठीकु आहे। हाणे हिन तस्वीर में ॾिसो कि घणा पिया आहिनि अहिड़ा गिफ्ट पैक। हिकु त 1 पियो आहे। ॿियो किथे आहे? हाउ मेनी गिफ्ट पैक्स आर दीस? ओनली 1। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ हेठि छा थो अचे? फैन। उन खां पोइ छा आहे? फैन। हाउ मेनी फैन्स आर दीस? हाउ मेनी फैन्स आर दीस? 2। देयर आर 2 फैन्स। दीज आर 2 फैन्स। ओके 1 2। नाउ राइट डाउन। हिते लिखंदासीं 2। हाणे छा आहे? बुक। हाणे हिते घणियूं बुक्स घणा आहिनि? 1 2 3 4 5। हाउ मेनी बुक्स आर दीस? 5। ही घणा किताब आहिनि? 5। घणियो? 1 1 हिकु, 2 एका 2, 3 एका 3, 4 एका 4, 5 एका 5। हाणे हे छा आहिनि? टॉफ़ी। हे टॉफ़ीज़ घणियूं घणियूं हिते बॉक्स में? हाउ मेनी टॉफ़ीज़ आर दीस? 1 2 3 4 5 6 7 काउंट अगेन। 1 2 3 4 5 6 7 देयर आर 7 टॉफ़ीज़। घणी टॉफ़ियूं पुट? 7। 7। हाणे हे छा आहे? बॉल। सो काउंट अगेन। हाउ मेनी बॉल्स आर दीस? 1 2 3 4 काउंट डाउन। 4। सिंधीअ में घणियो? 1 1 हिकु, 2 एका 2, 3 एका 3, 4 एका 4। ठीकु आहे। उन पोइ भालू आहे असां वटि। हिते ॾिसो भालू आहे? 0। भालू आहे कान मथां हिन जे पोयों पियो वञो। ॾिसो किथे ॻोल्हियोसि? भालू आहे हिन तस्वीर में? भालू न आहे। भालू न आहे त पोइ छा लिखंदासीं असां? जेका न हूंदी त छा कंदासीं? 0। ठीकु आहे बेटा। अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे कमरे में शयूं ॾिसो केतिरियूं शयूं पियूं आहिनि, कहिड़ियूं केतिरियूं शयूं पियूं आहिनि। उन्हनि शयुनि खे ॾिसी करे तव्हां शयूं नोट करे उहो लिखो ऐं टीचर खे घुरिजे त उहे शयूं नोट कराए ॿारनि खे लिखाए। उमेदु कयूं था अॼु तव्हांखे लेक्चर वणियो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जेके तव्हां असांजे पेज ते
नवां हो त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी रहनुमाई कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾियो। ऐं जेसि ताईं तव्हांखे असांखे वधीक लेक्चर खपनि त असांजी प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।